बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, दुनिया में खोड़ मज़हब आहिनि। मुसलमान में हिकिड़ो मज़हब आहे, असांजो मज़हब आहे हिकिड़ो। असीं मुसलमान आहियूं, असांजे मज़हब जो नालो इस्लाम आहे। मज़हब अरबी लफ़्ज़ आहे, हलण जी वात, हलजे कीअं। खोड़ मज़हब दुनिया में वाणिया आहिनि। कोली, भील, मेघवाड़, सिख, पाणी जो मज़हब आहे, सिखनि जो मज़हब आहे, ईसाईअनि, यहूदियनि, बुद्ध मत आहिनि। खोड़ मज़हब आहिनि दुनिया में। उन सां गॾु असां मुस्लमाननि जो हिकिड़ो मज़हब आहे। टे शयूं असां मुस्लमाननि वटि अहिड़ियूं आहिनि जेके दुनिया जे कंहिं बि मज़हब वारे वटि कोन्हे। हो बि माण्हू असीं बि माण्हू आहियूं, हो बि खाइनि पीअनि था, असीं बि खाऊं पीऊं था, हो बि कपिड़ा पाइनि था, असीं बि कपिड़ा पायूं था, हो शादी कनि था, असीं बि शादी कयूं था, हुननि जो बि घर आहे, असांजो बि घर आहे, हुननि जा ॿार बचा, असांजा बि ॿार बचा, हो बि कारोबार कनि, असीं बि कारोबार कयूं, हो बि सुम्हनि, असीं बि सुम्हूं, हो बि बाथरूम में वञनि, असीं बि बाथरूम में वञूं। ॻाल्हि वरी हीरो थोरो गॾिया पिया था पर टे शयूं अहिड़ियूं असां मुस्लमाननि वटि आहिनि जेके दुनिया जी कंहिं बि मज़हब वटि कोन्हे। इन में असीं हुननि खां हिकिड़ो ईअं सम्झो त हिकु नंबर बि ॿ ग्रेड मथे असांजी पोज़ीशन थोरी नुमायान आहे। उहे कहिड़ियूं टे शयूं जेके असां वटि आहिनि ॿियनि वटि कोन्हे। हिकिड़ी आहे बैतुल्लाह, ॿी आहे कलामुल्लाह, टी आहे रसूलुल्लाह। टे शयूं असां मुस्लमाननि जेके दुनिया जे कंहिं मज़हब वटि कोन्हे। बैतुल्लाह, कलामुल्लाह, रसूलुल्लाह, हे टे शयूं असां वटि। इहो शेख अब्दुल्ला जो जेको पंहिंजो ग्वादर खां वॾो वञे थो पोइ उते कहिड़ा मंदर आहिनि जेके जबलनि में ॾिठे वेंदा आहिनि हमारा सियाड़ो कराइण? हिंगलाज। वक़्त में वधि इहो जेकॾहिं मिसाली ॻाल्हि वक़्त टूअर ते विया या इबादत करण या त हिंगलाज, ॿियो जाइ जबल आहिनि हुते असीं वियासीं, मूंखे वठी विया ॾिठो थी वियो। असां वटि बैतुल्लाह आहे, इहा अलाह जी नेमत आहे। इनखे क़ुर में चयो वियो हुदल लिल आलमीन, सभिनी जहाननि जे लाइ हिदायत जो मर्कज़, ऐं मर्कज़ विच ते हूंदो आहे। तव्हां उहो बीठल पाणी हुजे ॾंड में, हुन में सिर खणी या वॾो खड़ो खणी उथी ॾियो, जिते उहा सिर किरंदी उतां खां पाणी में लहरूं ठहनि, गोल लहरूं, ऐं हर तरफ़ हिकु जहिड़ियूं लहरूं वेंदियूं, वञी किनारनि सां लॻंदियूं। जिते सिर किरी आहे इहो लहरनि जो मर्कज़ आहे, लहरनि जो विच आहे। अल्लाह तबारक व तआला खे पूरी दुनिया जे अंदरि हिदायत जूं लहरूं हलाइणियूं हुयूं। इन जे करे पूरी ज़मीन जे विच ते सभ खां पहिरीं रब पाण बैतुल्लाह जी कलमे कुल सां तामीर कई। तव्हांखे जेकॾहिं केरु पुछे त ज़मीन जो विच कहिड़ो आहे, चओ बैतुल्लाह। ते कुल थो करी चौकी त खण मापे थो पोइ ॻाल्हायूं। पूरे विच ते बैतुल्लाह खे रखियो वियो। तव्हां त हितां खां जेके हिदायत जूं लहरूं तयारु थींदियूं उहे ज़मीन जे चइनी तरफ़नि हिकु जहिड़ियूं वञनि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन हिदायत जे मर्कज़ में मोकिलियो वियो। इहो असांजे लाइ हिदायत जो मर्कज़ आहे। छो? इंसान वीचारे जी फितरत आहे त ॾिसी मञींदो आहे। भले बुज़ुर्ग हुजे, ख़ुदा जो वली हुजे, पर क़बर सादी हुजेसि मिटीअ वारी ॿाड़ी खनि मथे हुजे, बसि न हुन ते गुल हुजनि, न अगरबत्तियूं, न पाणी जी नांद, कुझु बि न हुजे, भले अलाह जो वली हुजे। हराम केरु को सलाम करे या बीहे या दुआ घुरे को लोम पाणे न पाण लताड़े हलिया वेंदासीं, पर घोड़ो मुअल पूरे हू त
अठ जी कबर ठाहे उनखे ॻाढ़ा कपिड़ा विझी गुल छटकारे अगरबत्ती ॿारे नांद पाणी जी रखी तूं किस्तो खणी वही रहो ज़ालू मुड़स जे उन कबर खे फिरन न त मूंखे जी वणे थी थिए जेका शइ ॾिसंदो न उनजो उन ते रोब पोइ उनजे अॻियां हथ वधो पोइ उनखे जेको सलाम कंदो। असीं मौलवी रोड तां मटे वियासीं इन ही रोड ते जिते तूं वेठो ई हितां डिग्गी गाॾी में वॾी डिग्गी गाॾी 10 करोड़ रुपए जी मर्सिडीज़ लैंड क्रूज़र अची मटी डबल डोर 15 8 बंदूकनि वारा वेठा आहिनि हलो खबो थी वियो ॾिसी मञण जा आदत हिननि ते रोब थो पए कंहिं वॾी शइ जो। हाणे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो सजदो करियो मूंखे। हा रब खे सजदो कीअं करियो रब त असांखे नज़र ई कोन थो अचे। रब जॾहिं नज़र नथो अचे तॾहिं त कम्यूनिस्ट थिया चवंदा अलाह जी आहे किथे मना ॾेखारियो आहे किथे तो में साह आहे जीअरो ई किथे आहे ॾेखार इधर न को ही यो करना ये मथो ये दाढ़ी ये गोदो ये आंख साग क्या साग के बिना सड़े जो नहीं तो बाकी दो हो गए वाला तो मैं अकेला है कि हाँ अकेला है किथे दस मुझे देखा अकेले न हो जाए तो दुनिया कंप्यूटर है एटम बम है अकेला आए करे देते हुए हमारा पता है अकेले देखा वाला बिना दिसण जे अकेले का बनी तो बाकी अल्लाह नहीं तो बनी डॉक्टर रक्त टेस्ट कयो चल शुगर तो शुगर वधी रक्त कढी थोरो टेस्ट कई तो शुगर वधी अच्छा शुगर वधी या लीटर की बोतल वठी घर रख यो हफ्तो खन मुट्ठी भरे वो डॉक्टर वटि खणी वञे पियो वलोड़े हिन मां मूंखे खंडरियो थोरो करे डॉक्टर जे चवण ते तो शुगर वञी अमेरिका ॾिठो अथव न मञियो त आहे कि हा ॾिठो कोन अथव न कंहिंजे चवण ते हे अख़बारूं पयूं लिखनि टीवी पई ॿुधाए माण्हू इलाही ॾिसी आया आहिनि माण्हुनि जे चवण ते अमेरिका खे मञी अख़बार जे चवण ते अमेरिका खे मञी थो टीवी जे चवण ते अख़बार खे मञी थो बाक़ी अल्लाह जे रसूल मोहम्मद घोट जे चवण ते तूं रब खे नथो मञी क़ुरान जे चवण ते तूं रब खे नथो मञी माण्हुनि जे चवण ते अख़बार जे चवण ते तूं अमेरिका खे मञी थो क़ुरान जे चवण ते नथो मञी घर जा पैसा ॾेई अख़बार वठंदा आहियो 100% कूड़ आहे पैसा ॾेई कूड़ वठंदा आहियो मुफ्त में सच बि नथा पढ़ो ये अल्लाह जो क़ुरान 100% सच आहे अल्लाह तबारक व तआला ॾिठो त माण्हू सजदो कंदो आहे ॾिसी इन करे माण्हुनि खे सजदो करायां पंहिंजी ज़ात खे हाणे अल्लाह जी ज़ात जो नुज़ूल त ज़मीन में थी कोन सघंदो छाजे करे त ज़मीन में उहा बर्दाश्त कान्हे का तूर सीना ते मूसा अलैहिस्सलाम जी फरमाइश ते रब नूर जी तजली केराई तूर सीना सड़ी सुरमू थी वियो मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी वियो अल्लाह तबारक व तआला बैतुल्लाह जी तामीर कई पोइ नूर जी तजली बैतुल्लाह शरीफ ते केराई हाणे असांखे चई त बैतुल्लाह जा मुंहुं करे नमाज़ पढ़ो हाणे असांजो सिधो बैतुल्लाह जी जो दीवारी खे कोन्हे उन नूर जी लाट खे जेका बैतुल्लाह जी छित ते किरे पई डाले वरी असांखे चयो त मस्जिदनि जा मुंहुं बैतुल्लाह ॾांहुं कयो सभिनी मस्जिदनि जा मुंहुं बैतुल्लाह ॾांहुं जनूबी मुल्क शिमाली मुल्क कहिड़ा बि वञो मस्जिद जो मुंहुं बैतुल्लाह ॾांहुं हूंदो छाजे करे उहो हिन जे करे त हिकिड़ी साइंसी ॻाल्हि आहे तव्हां सिज खे साम्हूं बि शीशो ॾियो इहो सिज जेको किरण महिल मथे बीठो आहे ऐं ज़मीन खां हज़ारों दफ़ा वॾो आहे इहो तव्हांजे शीशे में अची वेंदो शीशो हुनखे कैच कंदो वरी तव्हांजे शीशे जो मुंहुं आहे मस्जिद न त हीउ सिज जेको हिन शीशे में आहे सो धक हणंदो मस्जिद खे मस्जिद में वञी रोशनी लॻंदी मस्जिद में
इन शीशे में यह सलाहियत है तो वो सिजे के कैच तो करे ये मस्जिद जो मोह तेरे ओला कह लो बैतुल्ला दा तो बैतुल्ला ते जेका नूर जी तजल्ली पई करे तो आरी मस्जिद शीशे में उनके कैच करे सुंदरी यूनिवर्सिटी कालीन ते पहुंचायो है हाने हिन मस्जिद में तो सजदो दीवार के कोने तो सजदो उन नूर जे तजल्ली की है जेको तजल्ली तोंजे मस्जिद बैतुल्ला का के तोंजे गोठ ते पहुंचायो इन करे बैतुल्ला शरीफ अल्लाह जी अमान बड़ी नेमत आसा बी जेका समझ शय है बैतुल्ला शरीफ वो जुदा गाड़ा है हियर करो नमूनो अड़ो थी वियो न तो बैतुल्ला शरीफ तवा बंद थी गई पर 24 कलाक तवा रात के 2 बजे वजो तो आज आऊं 2 बजे भी रश न हो जे ता के रशी नजर आई 4 बजे वजो ता के रश नजर आई बाकी हियर अमेरिका वाला ना इस्राइल वाला अटकर करे ये लोग ड्रामा उठायो कोरोना वाला कोरोना मैं तंगेड़ो होने वो माई ये हाथ से हैवान है वो तो भी तो कोरोना 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 नहीं कोरोना वही जो बड़ा बड़ा कहूँ तो अमेरिका के पहले 3 लाख अपन सऊदी अरब जो बादशाह जो वो हियर वेठो घटाड़ो ये अमेरिका जो खास मानू है जम तो समझा फैमिली ताल्लुकात समझो था ना या खोले था जी ढंग पे जाओ जी दो अल्लाह तू सऊदी अरब जो बंद कर तो इस्राइल में का पानी बंद थी अल्लाह मक्का मदीना बंद थी ओड़े वो पाकिस्तान में बंद थी वो बांग्लादेश में बंद थी वो ईरान में बंद थी वो इराक मिस्र को बंद करने सवाल पहली मक्के मदीने से सौतो खड़ो इनके करे ने मोहम्मद बिन सलमान के कहूं तो मक्का मदीने की हाल करे आ दो वही जो कोरोना कोरोना तो बैतुल्लाह बंद रज़ रसूल को बंद अल्लाह सब मुल्क बंद लॉकडाउन तवाफ बंद करो रज़ रसूल से हाजिरी को बंद करो ये सही बदमाशी अमेरिका जी इस्राइल ये ठाए या बदमाशी अल्लाह ये अतमा से छोड़ी हुई मसला 5GB जो अमेरिका वाले चिप ठाई 5GB हाने कोरोना 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 इन जी दवा बा अमेरिका वाला ठाईंदा ऐं हर माण्हू के जरूरी आवाज से लगे ना तो पाकिस्तान में रही कौन सकता वो इंजेक्शन के अमेरिका वाली लगंदी तेरे दिमाग में चिप ठंदी उन दवा में वो पूरी दुनिया पे अमेरिका अपने घर में वेतन करतो मसलो सिर्फ 5GB जो है या 5GB चिप पे दिखाया ये इनकी बदमाशी हले पई वरना तो 15 साल गुजरे कदे बैतुल्लाह शरीफ जो तवाफ बंद कर बी जगह अल्लाह ताई ने नेमत आसा से वो कलाम अल्लाह जो कुरान हिन मौलवी ईसा फेस नहीं दियो जैसे मौलवी ईसा में सा निकलियो मौलवी ईसा खत्म अरे केडो बुजुर्ग होजे सा निकलियो खेल खत्म हिन जी जिंदगी जो दारोमदार साह पिया ये पूरी कायनात जेका अल्लाह से पैदा कया उन जे जिंदगी जो दारोमदार अल्लाह जो कुरान किया ये तू तने हली सके तो जरे तो में रूह होजे जी ये दुनिया कैसे ही कायम रह सकेगी जैसे हिन में अल्लाह जो कुरान अरे कुरान वीदो को ये कायनात खड़ा थी ये कुरान ने कायनात जो रूह कुरान रूह जी ग़िज़ा है इंसान में दशई हो जिस्म जो रूह है जिस्म वाला दी मिट्टी में ठायो रूह मथा मोकलई यानी जिस्म मिट्टी में ठायो करे जिस्म जो जरूरतों अल्लाह सी मिट्टी में पूरी कईवन जिस्म के कपड़ो खपे मिट्टी में ठांदो खट्टे हंद बिस्तरो कंबल कपड़ा लटा टोपू जूता चप्पल ऊपर सासरू डिनर सेट वाटर सेट टी सेट सोफा सेट रूम सेट खादा पीता अन्न अनाज फ्रूट खीर मक्खन घी दही जहे बातें आन रखदे हर शय मिट्टी में ठैया या तो इंसान जिस्म की जरूरत है इने करे सब शय के
मिटी जे हवाले थींदी इनजे करे इन जिस्म जी ग़िज़ा मानी आहे जेकॾहिं मानी ऐं पाणी तव्हां बंदि कंदा त जिस्म फना थी वेंदो अहिड़े तरीक़े सां रूह आहे रूह मथां आयो आहे इनजे करे रूह जी ग़िज़ा रब मथां मोकिली आहे जिस्म जे ग़िज़ा जो नालो मानी आहे रूह जे ग़िज़ा जो नालो क़ुर इहो क़ुर जो मथां आयो आहे रूह मथां आयो आहे इनजे करे उनजो खाधो बि मथां आयो आहे हाणे जिस्म खे त असां खाधो ॾियूं था मानियूं ॻोड़ूं दहियूं खीर मखण कस्टर्ड खीरियूं हलवा यखनियूं पुलाव टिक्का ठका रोस्ट पाणी तो कोन अचे जिस्म खे त खाधो ॾियूं था पर रूह खे खाधो कोन था ॾियूं जॾहिं जिस्म खे खाधो न मिलंदो त जिस्म फना थींदो जॾहिं रूह खे खाधो न मिलंदो त रूह ख़तम थींदो हाणे हिन कौम खे समझाए 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 आलम सगोरा हिकिड़ा मरी विया ॿिया मरण जे कंधीअ ते वेठा आहिनि पर कौम ओड़ी जी ओड़ी आहे छो त रूह में जान कोन्हे रूह में जान कोन्हे जो इबादत करे सघे वञे बि लाड़काने सीट कोन मिली बस में बीठो तकलीफ़ तो कोन्हे ना ख़ैर स्त्री बीठो हाणे सुबुह जो 8 बजे बीठो जेके शाम जा 8 थी थियनि 12 कलाक स्त्री हीअं पेर भर बीठो थको ई न ख़ैर रोज़गार बाबा दर्दी चेची खड़ो कटाई बीठो करे संदर ते बीठो पेरन भर सुबुह जो बीठो रात में जी वई थको कोन्हे होटल ते कंटर ते चाहे बीठो पाले सो बीठो पेरन भर सॼो ॾींहुं बीठो थको कोन्हे निमाज़ बि आयो आहे तरावी ते मारे राम तो तेरे तो बड़ी छोटी के लिए ईमान ना लगा मरी है दीन तो लाड़ करने की बीचो ये तकलीफ कौन थी ते बिन रकात में मर रहे तो भैया का तंग रूह में जानी को नहीं रूह में जानी को नहीं इबादत की तकलीफ बर्दाश्त कर सके जब रूह में जान हुई तो इबादत जो मज़ो हुओ इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह बैतुल्लाह जी का 4 दीवार इन मंजिल भी बिन रकात में नफल में सजो कुरान पढ़े जब रूह में जान हुई तो इबादत नहीं थी तो कुरान अल्लाह की नेमत आहे दुनिया के केने मज़हब वाले एडो भलो किताब पढ़ने को असां वटा जेके किताब आहिनि उन में मटियल सटियल किताब आहिनि ओरिजिनल पोजीशन में सिर्फ हिकिड़ो कुरान आहे जेको अर्श ते लिखल आहे जेको मीकाईल जे पेशानी ते लिखल आहे जेको जिब्राईल रसूल अल्लाह ताईं पहुचायो आहे उहो ज़ेर ज़बर सूदो 15 सदी गुज़रण खां पोइ महफूज़ दुनिया की काई ताकत कुरान के हिला होना नथी करे सघे अमेरिका मुखालिफ है इसराइल मुखालिफ है मुराद हुजे कुरान न हुजे फ्रांस मुखालिफ है जापान जर्मन रूस चाइना इंडिया दुनिया जो सुपर ताकत वीटो पावर रखने वाला एटमी ताकत सब कुरान के मुखालिफ मौलवी के खिलाफ भाई पैसा जी उतार जी वर्णा थी करो पर मुल्लन के मारियो मुल्लन के खत्म करो मदरसा बंद करो ला करो मुल्लन जा जेके वर्णा दे पैसा खड़ो जोर नहीं पी रहे हैं मदरसा बंद करता थे आफिल करता थे आलम ते करता थे तमा जो ये जामसर जिले में जो कॉलेज में यूनिवर्सिटी के मुख्य वठी लो हिकड़ो छोकरो देखारियो जो 10 जी इंग्लिश जो याद हाफ़िज़ हुजे हिकड़ो छोकरो पेश करे जो फिजिक्स केमिस्ट्री जो याद हाफ़िज़ हुजे कापी करे पास थींदा मुझे फर्स्ट पोजीशन आके तो ये अपनी सफाई और तो कमाल कर मुख्य शौक के तो आवे जो लेक्चरर तो थे सो मो अप्लाई कयो इतने से जाम सर में ला के इंटरव्यू तो 4-5 जना बैठा बुजुर्ग बैठा हां वैसे अंदर इंटरव्यू तो अस्सलाम वालेकुम फिक़ह किसको कहते हैं
फिक़ह किसको कहते हैं? फिक़ह होंगे ना, फिक़ह मसला। फिक़ह किसको कहते हैं? मुझे अदिल्ला अरबा से जो मसाइल महफूज हैं उसको फिक़ह कहते हैं। क्या मुझे क्या जा पुट्टा क्या आवाज़ कौन पूछोगा भूखा? अदिल्ला अरबा से जो मसाइल महफूज होते हैं उनको फिक़ह कहते हैं। क्या मुझे कौन समझो ना? मुझे अदिल्ला जमा है दलील जो अदिल्ला मना दलील है, अरबा जी मना चार चैन दलील नमा जेके मसला निकरी छंदी छड़ी मैदान ते अचन उन्हनि खे फिक़ह चइबो आहे। पहिरियों दलील क़ुरान है, जो हदीस है, जो इजमा उम्मत आहे, तो हूं क़यास आहे। तो मुंहिंजे मुंहं में ॼाणे चऊं तूं मदरसे जो पढ़ंदे मुंहिंजो आहे कि पोइ हल तूं पास दुनिया जे कंहिं बि किताब जो तव्हांखे यादि हासिल कोन मिलंदो, न गीता जो ऑप्शन मिलंदो, न इंजील जो ऑप्शन मिलंदो, न तौरेत जो ऑप्शन मिलंदो। हिन गए गुज़रे दौर में जॾहिं त हाफ़िज़ आलिम जे पोयां कात पाड़ा खणी जी हुक्मरान लॻाइनि, इन गए गुज़रे दौर में कसम ख़ुदा जो ए कॾे ते रहण वारा तव्हां हर साल हड़तालूं कंदा आहियो त असांखे ग्रेजुएटी वठी ॾिनी वञे, असांखे हर साल जेको पगार वधायो वञे थो उहो वधायो वञे, हीअं कयो वञे, हूअं कयो वञे। आख़िर मदरसनि में पिया आहिनि, कंहिंजो 8,000 पगार, कंहिंजो 10,000 पगार, न जुलूस था कढनि, न धर्म था हणनि, न हड़ताल था कनि, माथ करे पिया आहिनि। इन 8,000 10,000 ते गुज़र करण वारा हाफ़िज़ ऐं कारी मदरसनि में कॾे ते वेही पढ़ाइण वारा इन्हनि खे जेकॾहिं तव्हां पुछंदो त तव्हांजी रिज़ल्ट छा आहे, त मुंहिंजा दोस्त हिकिड़ो न बल्कि सवे न बल्कि हज़ारे न बल्कि करोड़े माण्हू तव्हांजे अॻियां असीं पेश कंदासीं जेके हिन क़ुरान जे 3 नसीबनि जा यादि आफ़िज़ हुआ। हा, इहा हिननि जी महिनत आहे। तव्हां मञो या न मञो, इहा हिननि जी महिनत आहे जो हिननि मस्जिदनि खे आबाद रखियो आहे। रमज़ान में क़ुरान जो तिलावत सां मस्जिदूं गूंजदियूं, इहा मदरसनि जी महिरबानी आहे। मुंहिंजा दोस्त तइलीमूं ॿ, हिकिड़ी तइलीम हीअ आहे दुनिया वारी, ॿी तइलीम आख़िरत वारी आहे। हिकिड़ी अंग्रेज़नि ॾिनी आहे, ॿी रसूल ॾिनी आहे। अंग्रेज़नि वारी तइलीम सां दुनिया ऐं पेट भरबो, रसूल वारी तइलीम सां जन्नत ऐं आख़िरत भरबो। तव्हांजी मर्ज़ी आहे। हीउ क़ुरान अलाह जे तरफ़ खां असांजे लाइ वॾी नेमत आहे। وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين. فرمائے قرآن شفاء ہے، قرآن رحمت ہے مومنین دے لائے، فرمائے ذکر للعالمین، قرآن سبھی جہان دے لائے نصیحت ہے، ذکر قرآن میں ہے، الف لام میم ذالک الکتاب لا ریب فیہ ھدی للمتقین، قرآن ہدایت ہے، قرآن رحمت ہے، قرآن شفاء ہے، قرآن ذکر ہے، قرآن ہن کائنات جو روح ہے، قرآن دے اکھر اکھر تے ثواب ملے، قرآن دی یاری ایڈی مضبوط ہے جو قبر میں دفن کرن کھان پوءِ بھائی بि موٹندا، پٹ بि موٹندا، مائٹ بि موٹندا، کير بि توسان جي قبر میں ڪون هلندو. اللہ اللہ خیر صلاح مٹی واري ہٿ ڇنڊي مولا دعا ٻولي روانہ ٿيندا. اللہ جو رسول فرمايو جڏهن ميت کي قبر میں دفن ڪري وارث ورندا اڪيلو هوندو آهي، پر اللہ جو قرآن جو ان جي سيني ۾ پيل آهي سو ان جي سيني مان نڪري ٽڪر وانگے ميت جي مٿاں ڇان رهي پيو. हर शइ क़ुरान में आहे, को जुदा ॻाल्हि आहे त असीं हुन मां फ़ाइदो नथा वठूं. हिकिड़ो जोगी फ़क़ीर मूंखे मिलियो त कर्तब में ॾेखारे, हे वात मां हेॾा गंदा, हेॾो गंदो, हिन वात में कुझु कोन हो, हेॾो मारो गंदो, हलो वरी हथ ॾेखारे, हलो हथ मुंहिंजा ख़ाली आहिनि, हा ख़ाली आहिनि, खोले थो लोटो कर्तब अजीब अजीब ॾेखारे न्यो जोगी जाओ खड़ी आहे पंहिंजे मुझे ॾे ख़बर हीउ छा आहे, हीउ तो कर्तब ॾेखारे की माली साहब क़ुरान तव्हांखे मिलियो पर तव्हां मुस्लमान फ़ाइदो कोन वरितो. हिकु गैर मुस्लिम जो मूंखे टोक आहे त क़ुरान तव्हांखे मिलियो पर तव्हां हुन मां फ़ाइदो कोन वरितो. ही मूं वटि जेको बि खेल ॾिसी थो मूं वटि कुल या अय्युहल काफ़िरीन जो चिलो निकितल आहे, यानी हुनखे कीअं था उहो इस्तेमालु कनि.
कुरान हिकिड़ी अहिड़ी नेमत हुई जंहिंमां असां ख़बर न आहे छो त कढी कई। बीमारी सूरत अलम तो पढ़, सूरत फातिह पढ़ने में शफा है। तू तो खड़ी है पानी में गिलास मौलवी साहब पड़ी रही, पर मौलवी साहब पुछो थी पान सही आ। हिकिड़ो माण्हू एॾी बोतल खणी आयो पाणी जी मिनरल वाटर जे 1.5 लीटर वाला 2 लीटर वाली बोतल खणी आयो, जोगी जे अॻियां खे रखई, साईं पढ़ी मूं वरी न पाणी पढ़ाइण वारे छॾे वञे छा थो करे ही पाणी थो पढ़ाइण ऐं छाजे लाइ चई मुंहिंजी ज़ाल ठीकु मुझे जोगी का पूछे संत तो ठीक है छो जी चिता जाए हिननि बुजुर्गनि सां राब्तो कयो उनजो मुझे अपनी घोट त नशा थी वे शीशा खणी आनी मौज मुरन जे प्राण न लॻो। कुरान रुगो मुरन जो कोन्हे, पूरी काइनात जे मुसलमाननि जो आहे। असल माण्हू चवंदा आहिनि मौलवी साहब तव्हां दीन जा ठेकेदार आहियो न, मुंहिंजा भाउ जी दीन जा ठेकेदार कोन आहियूं, असीं दीन जा चौकीदार आहियूं। जो चोरी कंदो चौकीदार घोड़ा घोड़ा कंदो, जॾहिं हमलो थिए थो रसूल जी ज़ात ते, जॾहिं हमलो थिए थो अल्लाह जे क़ुरान ते, जॾहिं हमलो थिए थो बैतुल्लाह ते, तॾहिं मौलवी घोड़ा घोड़ा था कनि, छो त इहे चौकीदार आहिनि। इहो कमु अल्लाह जी हिफ़ाज़त वारो हिननि न वरितो आहे। चौकीदारी जो कमु अल्लाह जी असांजो वरितो आहे, मौलवियनि खां। तूं हल यूनिवर्सिटी में नहीं पढ़ा, हल तू दुकान खोल, हल तू ठिका लिखण, हल तू पिलाती जो कम कर, तो पिलाती जो कम करे तो होटल खोले तो दुकान खोले तो वजारत तो कारखाना को फैक्ट्री को पेट्रोल पंप कमाए खाओ रोने लगे। सुन और असल किताब अल्लज़ी नस्तफ़ैनाहु मिन इबादिना, कुरान में फरमाई तो माना तो मुझा घर ही है, पर आऊं रब चूंड करे जिनके मुनासिब समझंदो या पंहिंजो कुरान उनके सीने में रखी और उनके चवंदो या त कभी मुझा चूंड न बनायो, कभी वही अल्लाह जो कुरान की खिदमत करे। ये अल्लाह जा चूंड न नुमाइंदा जेके कुरान जी तिलावत कनि पिया, जेके कुरान जी हिफ़ाज़त कनि पिया। कुरान जी हिफ़ाज़त अल्लाह तबारक व तआला फौज का कोन वरती। फौज के अल्लाह ने फरमाया हमें हलो बॉर्डर पे मता मुल्क जो केर नालो वठे। कुरान की हिफाज़त जो कम अल्लाह सही पुलिस का कोन वरतो। हां पुलिस के अल्लाह जी कयो तमा हलो थाने ते गुटका मेन पूरो छरो बंद करायो ऐं अल्लाह जी मेहरबानी असांजी पुलिस इन में 100% कामयाब वई आहे। जागीरदार, जमींदार, तबेदार, ठेकेदार ये जेके भी दार हुआ इन्हनि खे अलाह जी चलो 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 हलो घर इन्हनि खां कुरान जी हिफ़ाज़त कोन वरितई। हुक्मरान तबके खां कुरान जी हिफ़ाज़त कोन वरितई। मोहम्मद अली जना, लियाकत अली खान, ख्वाजा नाज़िमुद्दीन, सिकंदर मिर्ज़ा, अयूब खान, यहया खान, जुल्फ़िकार अली भुट्टो, चाचो ज़िया, अदीब बेनज़ीर, नवाज़ शरीफ, वरी अदीब, वरी नवाज़ शरीफ, वरी सरदारी, नवाज़ शरीफ, वरी परवेज़, वरी सरदारी, वरी ही अमरा। इन्हनि में कहिड़ो मुल्क जो टबू मुड़सा जीअं असांखे 500 रुपया चंदो ॾिनो या असांखे कणिक जी बोरी ॾिनी आहे। पुछो नवाज़ शरीफ खां तो मदरसे खे चंदो खणंदो आहे? पुछो सरदारी खां तो मदरसे खे चंदो खणंदो आहे? न, घणा मदरसा ठाहिराया अथई, मस्जिदूं घणे दफ़ा ठाहिरायूं। शाहजहान मस्जिद ठाहिराई छटे वारी, लाहौर वारी, दिल्ली वारी मस्जिद, इहे पुराणो मुग़ल शहंशाह हुआ जेके मस्जिदूं ठाहिराया। अॼुकल्ह वारे वारनि पार्क ठाहिराया, गुरुद्वारा, किलब, जैमखाना, नचण जूं जायूं, वठा इहे मस्जिद जा अड्डा थिया। ए मस्जिदूं ठाहिराईंदा, ए मदरसा ठाहिराईंदा, इन्हनि जो वास्तो ई कोन्हे को। ए 40 तबका जिनखे रब गेट आउट कयो, छाजे करे ए 40 तबका ज़ोर वारा हुआ। हुकूमत खे कुर्सी ते नाज़ आहे, सरमायादार खे पैसे ते नाज़ आहे, आर्मी खे वर्दी ते नाज़ आहे, पुलिस खे बंदूक ते नाज़ आहे। जेकॾहिं रब कुरान जी खिदमत फौज खां वठी आहे, पुलिस खां, त यहूदी नसारा टोक हणंदा त कुरान जी हिफ़ाज़त
असी तव्हां जहिड़ा ई माण्हू आहियूं जहिड़ो तव्हां में ठाहे कयो असांजो जे मुल्ह को नौकिरी लाइ दरख़्वास्त नथो ॾे त ऑर्डर नथो मिले जे दरख़्वास्त ॾियूं नौकिरी लाइ त नथी मिले जे बस में चढ़ो त सीट नथा ॾियो जे बीहूं था मस्जिद में त पघार नथा ॾियो 500 रुपया हलूअ ते 1000 रुपया जुमे ते 1000 रुपया खमूअ ते ईअं विराए रखियो अथनि पोइ पिनाए ॾींदा वठे 1000 मुंहिंजे तरफ़ां वठो वरी मामा जुमो ईंदड़ कमी करे ॾींदो पिनायो जे बीहूं था मस्जिद में त पघार नथा ॾियो चढ़ूं था बस में त सीट नथा ॾियो नौकिरी जा दरख़्वास्त नौकिरी नथा ॾियो हलो जेको मरियो वाॾो छड़ो वाॾो संग नथो मिले अॼुकल्ह लोग गिरे वरी छोकिरियूं लिखियल पढ़नि अप टू डेट तुंहिंजी त असांखे घोट में अहिड़ो खपे जेको 80 जो शरीर भर भर ॾाढी न मुछ लॻे न कुझु मुल्क मैदान हुजे सफ़ा जीअं था ॿियूं इलेक्शन में त वोट नथा ॾियो शरीफ़ माण्हू वॾी थी शरीफ़ खे त पोइ ॾियो न पर पोइ चढ़ंदा शादी करे आम्ही वोट दिला ना आम्ही सगळं माझे गाडी जेव्हा ठायो पोइ केलं इन गरीब तबके का अल्लाह दी दीन जे हिफाज़त कम वरतो ॿुधी छॾियो अॼु फिरास वारनि गुस्ताखी कई आहे साईं जे शान में पूरे पाकिस्तान जा मौलवी मैदान ते एहतजाज पिया कनि त साईं जी गुस्ताखी छो थी आहे हुकूमत का पुछो तव्हां कहिड़ो एहतजाज कयो गवर्नमेंट पाकिस्तान सदी चवे त फ्रांस में जेको असांजो सफ़ीर हो सो असां घुराए वरितो ऐं सफ़ीर आहे ई कोन पठान में दुआ घुरी या अल्लाह मुझे बेटा दे या अल्लाह मुझे बेटा दे या अल्लाह वठी और नु है बाल के सही जमा करो है न जाके केडो दर्द ये पुट दे औलाद ने नेठ एदा हमने ना मारे कया जो उठी वरगा पुछो तो मर रही एतरी दुआ को बुरी औलाद दा शादी कई थी की शादी मो को शादी कर गई वो पुट भाई फिराज में पाकिस्तान जो सफीरी बोले तो कौन के बेवकूफ की ना बनाए ना सफीर घोड़ा ताना तो सफीरी दे कूड़ खलदार इन कुरान की हिफाजत अल्लाह तबारक व तआला ने कमजोर तबके खां वरती आहे ऐं इंशाअल्लाह दुनिया जा ॿिया किताब मिटजी वेंदा केतिरो कोशिश करियो चैलेंज आहे चैलेंज माण्हू कंदा आहिनि उहे जेके वज़ीर हुजनि जिन वटि पैसो हुजे जिन वटि ताक़त हुजे उहे चैलेंज कंदा आहिनि पर असीं ग़रीब बुखिया थी करे चैलेंज था कयूं छाजो क़यामत तक क़ुरान पढ़ंदो त क़ुरान जे पढ़ण वारा चैलेंज आहे पूरी दुनिया खे क़ुरान पढ़ंदो त क़ुरान जे पढ़ण वारा ईअं थल्लो क़ुरान कोन हूंदो मर्द जे पढ़ण वारा हूंदा उनजे तिलावत वारा हूंदा उनजा हाफ़िज़ हूंदा उनजे माना खे बयान करण वारा आलिम हूंदा दी वजह में वॾी नेमत असांजे तव्हांजे मथां जेका अल्लाह तबारक व तआला कई आहे उहा आहे रसूलुल्लाह मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा अल्लाह साईं असांजे तव्हांजे मथां वॾी नेमत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि फरमायो केतिरी उम्र जी साईं अवांखे मुबारक हुजनि त हज़रत उमर चयो साईं ख़ैर मुबारक छाजी मुबारक पाण फरमायो कंहिं उम्मत खे मूसा जहिड़ो नबी मिलियो कंहिं उम्मत खे ईसा जहिड़ो नबी मिलियो कंहिं उम्मत खे इब्राहिम जहिड़ो नबी मिलियो अवांखे मुबारक हुजनि जो अवांखे मूं मोहम्मद मुस्तफा जहिड़ो नबी मिलियो ये रसूल है उम्मत खे मुबारक ॾिनी आहे वरी अल्लाह जे रसूल वरी पाण वयो उमर मूंखे बि मुबारक हुजनि पर हज़रत उमर साईं फरमाए थी छाजो चाहे हर नबीअ खे उम्मत मिलिया मूसा अलैहिस्सलाम खे उम्मत मिली पोइ जॾहिं मूसा अलैहिस्सलाम ऐलान कयो त हलो हलूं जिहाद ते पोइ उम्मत जवाब करो न इज़ा अंत रब्बुक फक़ातिला इन्ना हाउना काइदुन तू ॼाण तुंहिंजो रब ॼाणे अली वञी ॿई मिलो असांजो अचे न को वञे मूसा नबी जी उम्मत मूसा खे जवाब ॾेई छॾियो ईसा नबी जी
थी दियो ये उम्मती हुआ पर मुख्य अल्लाह से चुंडे जी उम्मती ने ना आओ यार तो अबू बकर बचवा उमर बचवा उस्मान बचवा अली शेर बचवा ज़ैद बचवा तला जुबैर जलीलुल कदर शेर बचवा जे के तन मन धन जी बात मुझे कुर्बान करला क्या ये मुख्य उम्मत में लिया ताकि ये मुबारक मुझे जो रसूलुल्लाह जो असाके नबी में क्या मैं दे दी पिया तो कटी में जो माँ तो कटी में बात बा भाई को नो दो माँ पी को माँ बच्चे को नो दी पी बच्चे को नो दो यो में यफुर मरो मनाखी वो में ये वादी कोई किसी का नहीं है थोड़ी मोड़ी शान नफ्सी 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 घोड़ा रे आऊं बचा जिते आदम अलैहिस्सलाम का ईसा अलैहिस्सलाम ताई हर नबी के ज़बान से बोलो नफ्सी 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 उन मस्जिद के मैदान पे सिर्फ हिकड़ी हस्ती हुंदी जंहिंजो नालो मुबारक इमाम अल-अंबिया सरताज अल-अंबिया महबूब खुदा हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईदा मैदान पे रब उम्मती रब उम्मती रब उम्मती रब मुझे उम्मत के बचा रब मुझे उम्मत के बचा रब मुझे उम्मत के बचा क़यामत के ॾींहुं जेको हिन उम्मत जो वारिस थींदो न वो मोहम्मद मुस्तफा एड़े भलारे नबी ते असां कलमो पढ़ियो आहे अॼुकल्ह रबियुल अव्वल में जुलूस पिया निकिरनि नारा पिया लॻनि गुलामी रसूल में ॿिया वरी जवाब घणो ॾिनो मौत भी कबूल है गुलामी रसूल में मौत भी कबूल है नारा लॻंदा रोड गुलामी रसूल में ॾाढी कबूल कोन्हे ते बरोबर रसूल जी सुन्नत रसूल जो हुकुम है गुलामी रसूल में नमाज कबूल कोने गुलामी रसूल में रोज़ो कबूल कोने गुलामी रसूल में पर्दो कबूल कोने गुलामी रसूल में कुरान की तिलावत कबूल कोने 4 कलाक थी यानी अंदाज ही रहा मानो नेट तो हले 4 कलाक 5 कलाक वो एमपी खुटे वजन हाणे नबियूं निकितियूं वाईफाई वारियूं उनमें तो वॾो जहान आहे 24 कलाक में नेट आला जेको माण्हू 8 कलाक हीअं वेठो करे न उनजो त सवाल घणो मिलियो उहो माण्हू 5 मिंट अलाह जे क़ुरान जी तिलावत लाइ फारो करे कहिड़ा सूर रूम रसूल जी गुलामी ऐं रसूल जी ताबेदारी तॾहिं थींदी जॾहिं रसूल सां मोहबत हो मौला ऐं मौलवी कैसे ना तव्हांखे वाइज़ करणो आहे रसूल सां मोहबत थी वञे पाणी रड़ियूं करे किरंदो छोकिरी पढ़ण जी वई शादी थी वञे पोइ छोकिरी वरी पेट सां थी उमेद सां थी ॿार थियो पोइ वरी मां वटि आई की अम्मा तूं पोड़ी कुराड़ी तजरबेकार तूं ॿार तमामु घणा ॼणी आई ऐं पहिरीं उते रबियुल अव्वल मूंखे उमेद थी आहे हेॾा वॾा मूंखे जेकॾहिं 20 जा सूर थी न त तूं मां आई मूंखे ॿुधाए थी त आउं पाण खे संभाले वठां पर मां छा कयो की अम्मा तुंहिंजे 20 जा सूर थींदा न पोइ तोखे मुंहिंजे ॿुधाइणी ज़रूरत कोन पवंदी तूं पाण रम फाड़ करे सॼी ॻोठे ॾींहुं लॾाड़ा हाँ लेकिन रसूल सां मोहब्बत जो रिश्तो जुड़ी वञे न त मुल्ला ऐं मौलवी जी वाइज़ जी ज़रूरत कोन्हे कसम खुदा जो पाण मथा थी मस्जिद में रड़ियूं करे किरंदा हा त असांजे आका जी सुन्नत कहिड़ी असांजे महबूब जो तरीक़ो कहिड़ो असांजे रसूल जी फरमाइश कहिड़ी उहो पुछंदा वो तॾहिं हुजे जॾहिं दर्द हुजे अदा उञ लॻंदी त माण्हू घोड़ा घोड़ा कंदो यार पाणी पियारो अदा पाणी पियारो तॾहिं घोड़ा घोड़ा कंदे जॾहिं तोखे उञ लॻंदी जॾहिं तोखे बुख लॻंदी तॾहिं रड़ियूं कंदे त यार मानी ॾियो मां बुख सां लाह निकिरी विया अंदर में जॾहिं तलब पैदा थींदी पोइ मानी घुरंदे पोइ पाणी घुरंदे जॾहिं अंदर में रसूल जी मोहब्बत वारी बाहि घुरंदी न पोइ तूं रड़ियूं करे किरंदे त मुंहिंजे महबूब जूं अदाऊं कहिड़ियूं हुयूं मुंहिंजे महबूब जूं सुन्नतूं कहिड़ियूं हुयूं मुंहिंजे महबूब जा हुकुम कहिड़ा हुआ मुंहिंजे महबूब जूं फरमाइशूं कहिड़ियूं हुयूं पोइ पानी तू रसूल जे तरीके जा हले वो माण्हू जा खिलनि ताना ॾींहं टोपो ॾींहं बसि जोड़ण कुझु कोन थी इश्क लॻी वियो मोहब्बत लॻी वई तन मन धन हर रत खपई त रत ॾियणे जॾहिं तूं फासंदो ई न तॾहिं दौलत लुटाईंदो ई आदर पूरा कंदो ई फरमाइश पूरो कंदो इहा ई जेका करे ढूंढ में फाती आहे जेकॾहिं लड़ी रसूल जे ज़ात में फासी वञे कसम खुदा जो दीन ते हलणु आसान थी वो रसूल की फरमाइश पूरी करो सोलियों की चलो इंशाल्लाह कोशिश कर
कंदासीं। हा इन टेंशन वाइदनि जो घर तेल को मखण त निकरण खपे न। ॿियो जेकॾहिं वाइदो वांगे नथा वठूं क़ुरान ते त इरादो त करायूं था न। इरादो त करे त भई इंशाअल्लाह पंहिंजे ज़िंदगी में मरण खां अॻे अॻे रसूल जूं मिठियूं ऐं प्यारियूं सुन्नतूं पंहिंजे ज़िंदगी में ज़िंदा कंदासीं इंशाअल्लाह। हलवो खाइण सवलो अदा, हिन में तकलीफ़ टके नहीं। हलवो हूंदो, भत हूंदो, बिरयानी हूंदो, हुन में तकलीफ़ आहे कोन। हलो बाबा रसूल जो उर्स आहे, हलवो कयो न, हलो अदा हलो वारो पर दिल सुहाओ बेटा। हिन में तकलीफ़ टके ई कोन। वो सवलो कम पर सुन्नत ते हले त ख़बर पवने पोइ ॾिस ज़ाल कीअं थो कोने, पोइ ॾिस संगत कीअं थो कोने, पोइ ॾिस मुआशरो कीअं थो कोने, पोइ इहे टोपूं जॾहिं तीर मान जा सहरे बर्दाश्त कंदे तॾहिं मोहम्मद घोट थो चवे त हिनखे हर सुन्नत ते 100 शहीद जो सवाब छो त हीउ गारियूं सयो वेठो आहे, काना सयो वेठो आहे, हीअ सयो वेठो आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।